तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान खान चयो आहे त पीटीआई जो रुगो लॉन्ग मार्च न पर इनकलाब आहे। शहबाज शरीफ राना सना लाइ तयार थी वञो, अव्हां जा हैंडलर्स बि ॾिसंदा वॾो अवामी समुंड इस्लामाबाद पहुचंदो। सियालकोट में कारकुननि खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त असांजो मुक़ाबिलो अमरीकी गुलामनि सां आहे, पर ॾही साज़िश तहत असां ते चोरनि खे मढ़ियो वियो। अवाम पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ ॿाहिरि निकिरे। तव्हां अरशद शरीफ खे शहीद करे सम्झो त क़ौम ख़ौफ़ज़दा थी वेंदी, पर असां पहिरियां खां वधीक पुरज़म आहियूं। सुप्रीम कोर्ट पीटीआई जो लॉन्ग मार्च रोकण वारी हुकूमत जी इस्तदार ॿीहर रद्द करे छॾी। तोइनी अदालत केस में इमरान खान खां जवाब तलब। जस्टिस याया आफरीदी चइनि जजिस सां इख़्तिलाफ़ कंदे इमरान खान खे तोइनी अदालत जो नोटिस जारी करण जो हुकुम ॾिनो। 25 मई ते रेड ज़ोन में रैली कढण ख़िलाफ़ हुकूमती दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट इमरान खान खां जवाब तलब कयो। पीटीआई जे वकील बाबर रहमान ऐं फैसल चौधरी खां बि जवाब तलब। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त हेडलाइंस लॻाइण नथा चाहियूं। 5 जजिस मां रुगो हिकु जज जस्टिस याया आफरीदी इमरान खान खे तोहिनी अदालत जो नोटिस जारी करण जो चयो आहे। इमरान खान ने कहा कि मैंने अरशद शरीफ को बताया और मुझे मालूम था पे हमला हो सकता है। मेरा एक सवाल है जो मेरे जहन में आता है और मैं समझता हूं पूरी कौम का यह सवाल हो, वो कौन शख्स था जिसने इमरान खान को बताया कि मरहूम अरशद शरीफ साहब पर हमला हो सकता है। इमरान खान को नाम क्यों नहीं बताते कि किस शख्स ने इमरान खान को बताया। बस 2 सूबों में हुकूमत थी, माशाल्लाह आपके पास बहुत बड़ी वहां पे नफरियां हैं, तो आपने खुद मरहूम अरशद शरीफ साहब के लिए आपने क्यों नहीं वहां पे सिक्योरिटी का बंदोबस्त किया? आपने ही उनको क्यों कहा कि मुल्क से बाहर जाएं? पंजाब में और खैबर पख्तूनख्वा में सैलाब मुतासरीन के लिए पैसा नहीं है, लेकिन वहां पे लॉन्ग मार्चों के लिए पैसे हैं। इमरान खान एतराफ़ कयो त खेसि अरशद शरीफ ते हमले जी ॼाण हुई। क़ौम जो सवाल आहे त अरशद शरीफ ते हमले जो इतलाह इमरान खान खे कंहिं ॾिनो। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त पंजाब ऐं केपी में हुकूमत हुअण बावजूदि अरशद शरीफ खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां इमरान खान खेसि ॿाहिरि मुल्क छो मोकिलियो। ॾिसणो पवंदो त अरशद शरीफ जे क़त्ल खां पोइ कंहिंखे फ़ाइदो पहुतो। पंजाब हुकूमत बोर मुतासिर जी मदद करण बदिरां इमरान जी लॉन्ग मार्च ते पैसा ख़र्च करे रही आहे। मैंने फैसला किया कि जुमे को लॉन्ग मार्च में अनाउंस कर रहा हूँ। लाहौर से मैं शुरू कर रहा हूँ। लिबर्टी 11 बजे हम वहाँ जमा होंगे और उधर से फिर हमारी मार्च शुरू होगी इस्लामाबाद। तहरीक इंसाफ जी जुमे ॾिहाड़े ऐलानियल लॉन्ग मार्चूं तयारियूं जारी। इमरान खान जी क़यादत में लॉन्ग मार्च लाहौर जे लिबर्टी चौक खां शुरू थी GT रोड रस्ते इस्लामाबाद पहुचंदो। असद उमर चयो आहे त लॉन्ग मार्च 4 नवंबर ते इस्लामाबाद पहुचंदो। हुकूमत बि लॉन्ग मार्च खे रोकण लाइ संदरा ॿधी वरिता। इस्लामाबाद जे रेड ज़ोन खे कंटेनर लॻाए सील करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। नादरा चौक ते वॾो गेट लॻायो वियो। सिंध पुलिस जा दस्ता बि इस्लामाबाद पहुतल। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त सियासत जो फाइनल राउंड शुरू थी वियो। नवंबर में आरिया पार थी वेंदो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद ट्वीट में चयो आहे त जहिड़ी तरह कानून वारे वज़ीर खां इस्तीफ़ा वरिती वई, अहिड़े ई तरीक़े सां हुकूमत खां इलेक्शन जी तारीख़ वरिती वेंदी। फ़क़ीरनि खे किथां बि ख़ैरात न मिलंदी। सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ जुड़ियल जांच कमेटी में तब्दीली। 3 रुकनी कमेटी मां 1 मेंबर घटायो वियो। IB ऐं FIA जा ऑफिसर शामिल हूंदा। जांच कमेटी केन्या जो दौरो करे शाहिदियूं गॾु कंदी। घरू वसी राना सनाला चयो आहे त अरशद शरीफ केस में सोन जी स्मगलिंग जी जांच थींदी। हिकु शख़्सियत जी केन्या में सोन जी कारोबार लाइ क़ाइम कंपनी जी किरदार जो बि जाइज़ो वरितो वेंदो। अरशद शरीफ खे पाकिस्तान खां दुबई ऐं पोइ केन्या वञण ते मजबूर करण वारनि रुखनि जो बि जाइज़ो वरितो वेंदो।
केनिया में सहाफ़ी अरशद शरीफ जे मार्चण वारे वाक़े ते केनियन पुलिस जो वधीक हिकु तकरारी बयान साम्हूं अची वियो। केनियन मीडिया मूजिब केनियन पुलिस नई रिपोर्ट में चयो आहे त अरशद शरीफ जी गाड़ीअ खे रोकण जे इशारे ते पुलिस मथां फायरिंग कई वई, जंहिंमें हिकु कांस्टेबल ज़ख़्मी थी वियो। जवाबी फायरिंग में अरशद शरीफ मारिजी वियो। अरशद शरीफ जे मेज़बानी खुरम अहमद नाले शख़्स करे रहियो हो। केनियन पुलिस उन खां अॻु कांस्टेबल जी ज़ख़्मी थियण जी ॻाल्हि न कई हुई। केनिया खां इस्लामाबाद पहुचायल सहाफ़ी अरशद शरीफ जो मढ़ पोस्टमार्टम लाइ पिम्स अस्पताल मुंतकिल। डॉक्टर्स जी रुकनी टीम अरशद शरीफ जो मढ़ जो पोस्टमार्टम कंदी। अरशद शरीफ जी जनाज़े नमाज़ सुभाणे फैसल मस्जिद में अदा कई वेंदी। तदफीन मकामी कब्रिस्तान में थींदी। कराची पुलिस क्लिफ्टन वारे इलाइक़े में बोर मुतासिर बारडी सां इज्तिमाही लजालुट कंदड़ ॿिनि वहशी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी। एडिशनल IG जावेद आलम ओढो चयो आहे त जवाबदार गुलाम रसूल खे घोटकी ऐं ख़ालिद लुंड खे टंडो इलाहर मां गिरफ़्तार कयो। ॿिन्ही जवाबदार बारडीअ सां लजालुट जो एतिराफ़ कयो आहे। जवाबदारनि बारडी खे अल्टो गाड़ी में खणी वञी ज़्यादती कई। CCTV फुटेज जी मदद सां गाड़ी ताईं पहुतासीं। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख बारडी सां ज़्यादतीअ जी नोटिस वरितो। DIG ॾखण ऐं SSP खे जांच खे 27 अक्टूबर ताईं ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े में फुरदोरा मज़ाहमत ते 2 शहरी क़त्ल। शहरनि में हिकु मुबैना फोरू खे पकड़े वरितो, जॾहिं त वाक़े जा CCTV फुटेज साम्हूं अची विया। पुलिस चयो आहे त शुरूआती जांच में वाक़ियो फुर मुज़ाहमत नज़र अची रहियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच केन शाह मां 2 हफ़्तनि अंदरि पाणी निकाल कराए सफ़ाई ऐं स्प्रे कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पुछियो त केन शाह मां हींअर ताईं केतिरो पाणी निकाल थियो आहे, केतिरा माण्हू ॿुॾी फौत थिया आहिनि। आपाशी अमलदारनि ॿुधायो त शहर मां 9.5 फुट पाणी निकाल करे चुका आहियूं। वधीक पाणी कढण लाइ मशीनूं हली रहियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार अदालत खे ॿुधायो त डिग्री कॉलेज ॿुॾल आहे। अॼु बि शहर में हिकु माण्हू ॿुॾी फौत थियो आहे। खैरपुर जी अदालत ज़ाल जी इजाज़त खां सवाइ ॿी शादी कंदड़ शहरीअ खे 6 महीना क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार जेल मुंतकिल। सोबतुर जी अदालत पहिरीं ज़ाल खां ॿी शादी इजाज़त वठण खां सवाइ ॿी शादी कंदड़ जवाबदार लाल बख्श नारेजो खे 6 महीना क़ैद ऐं 5000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। दादू में बरसात ऐं ॿोॾ दादू जे तारीख़ी खुदाबाद वारी मस्जिद ऐं सिंध जे अॻूणे हुक्मरान मियां यार मोहन कल्होड़ो जी मक़बरे खे ॾार पइजी विया। खुदाबाद वारे तारीख़ी बादशाही मस्जिद खे मुख़्तलिफ़ हंधनि तां ॾार पइजी विया। तामीरी शाहकार तारीख़ी माग बचाइण लाइ सखावत खाते के क़दम न खयां। ऐं T20 वर्ल्ड कप जी मैच में आयरलैंड जी टीम डकवर्थ लव्स कानून तहत इंग्लैंड खे 5 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। बरसात सबबि मैच मुकमल न थी सघी, जंहिं सबबि आयरलैंड खे कामयाब करार ॾिनो वियो। इंग्लैंड खे 33 बॉल्स ते 53 रन्स घुर्बल हुयूं। मैच खे बरसात सबबि मुलतवी कयो वियो।